जहिड़ो बेॾोही माण्हू हिन वक़्तु क़ैद लिया आहे त पोइ छा तव्हांखे हू बख़्श करे छॾींदा? हिन करे चवां थो जेसि ताईं मुंहिंजी ज़मानत नथी थिए त तव्हां पासीरा थी वञो। जे छोकिरीअ जे करे तव्हांजी दुश्मनी रज़न वारनि सां वधी वई या मुराद वारनि सां थी, पोइ त इहा दुश्मनी सॼी ज़िंदगी हलंदी। मूं रज़न ऐं मुराद वारनि जे विच में बार बार ठा करण जी कोशिश कई आहे। हिकु त छोकिरी खे मुराद वारनि ॾे हवाले कोन कंदा, पर जेकॾहिं छोकिरी मुराद तरफ़ वई त पोइ मुराद वारा पंहिंजी भेण जी वापसी जी घुर कंदा। छो त तोखे त ख़बर आहे त मां पंहिंजे घरवारीअ खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि। मां त इहो थो चवां त किथे रज़न वारा शाहनवाज़ ख़ान खे चई ऐं रुस्तम वारनि ते ज़ोर न रखाइनि ऐं पोइ उतां छोकिरी खे वापसि वठी वञनि। तंहिं करे असांखे उतां छोकिरीअ खे कढणो पवंदो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।